अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हर पल जियो जे न्यू ड्रामे जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं दोस्तों। पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हां जेको बैलेंस ख़र्चु न थींदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾींदा कयो दोस्तों, त असांजो कमु तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे, असांजी अपडेट तव्हांखे कीअं लॻी रहियूं आहिनि दोस्तों। त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो जे अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त। जी दोस्तों, त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। त हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे जेको जियो हर पल जो ड्रामो आहे, जंहिंजो टीज़र भी ऑन थी चुको आहे दोस्तों। त हिन जेके ॿुधायूं त हीउ जेको ड्रामो आहे त फ़िरोज़ ख़ान जो ड्रामो आहे। जीअं फ़िरोज़ ख़ान जा सभई ड्रामा हिट वेंदा आहिनि दोस्तों, बहितरीनु ड्रामा हूंदा आहिनि। फ़िरोज़ ख़ान जेको बि ड्रामा कंदो आहे त हिक खां हिकु कंदो आहे। जेका हिन में हीरोइन आहे दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ज़बरदस्त जेका इश्क़ मुर्शिद ड्रामो करे चुकी आहे ज़ुल्फ़िकार सलीम, उहा ई हिन में जियो हर पल जे ड्रामे में एक्टर आहे। जेका हीरोइन तौरु आहे ऐं हीरो जेको आहे त फ़िरोज़ ख़ान आहे दोस्तों। त हीउ कमाल जो ड्रामो थींदो दोस्तों। ऐं हिन जो तव्हांखे नालो ॿुधायूं त हिन जो नालो जेको पावरफुल आहे, त मां चवां थो त 100% हीउ ड्रामो जेको आहे त 100 मिलियन ताईं बि हली सघे थो दोस्तों। जी त दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हिन ड्रामे जो जेको नालो रखियो वियो आहे दोस्तों, त उहो बि कमाल आहे दोस्तों। तव्हांखे नालो ॿुधाईंदासीं तव्हांखे। त हिन ड्रामे जो नालो जेको आहे त सांवल यार प्यार। जीअं त हिन ड्रामे जो नालो आहे सांवल यार प्यार, त हिन में बि जेको त इश्क़ जो अंदाज़ हूंदो ऐं ज़बरदस्त ड्रामो हूंदो। हिन में इश्क़ बि हूंदो, जंग बि हूंदी दोस्तों। जी दोस्तों, फ़िलहालु एतिरो ई दोस्तों। त जंहिं हिन जो टीज़र नाहे ॾिठो त उहो वञी टीज़र ॾिसे। त कमाल जो ड्रामो आहे दोस्तों। वरी मिलंदासीं असां कंहिं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि रखो।